उस्ताद गुजारता चाहिए। हाँ साईं भले साईं हिकिड़ो फ़कीर हाओ ॿियो वाढो वाह वाह उहे पाण में मिलिया हाओ त वाढे चयो फ़कीर खे ए फ़कीर हाओ ही ॿ दर हिकिड़ा तूं न पिन वाह वाह बाक़ी जेके दुनिया जा दर थई वञी पिन। वाह साईं वाह त फ़कीर जवाबु ॾिनो वाढे खे ए वाढा हाओ तूं ही ॿ वण अथई इहे न वढ बाक़ी जेके बि दुनिया जा वण आहिनि तूं वढ वञी चई इहे ॿ वण जे आऊं न वढियां त आऊं बुख मरंदुसि। सही त फ़कीर वरी हुनखे चयो वाढा जे आऊं इहे ॿ दर न पिना त आऊं बि बुख मरंदुसि। हाणे मुंहिंजो बि रोज़ी जो मसइलो आहे। वाक़ई हाणे अव्हां इहो ॿुधायो त उहे ॿ दर कहिड़ा आहिनि ऐं उहे ॿ वण कहिड़ा आहिनि। वाह साईं वाह माना ही हिकिड़े फ़कीर ऐं वाढे जो जहिड़ो पाण में वाढे जहिड़ो पाण में थी पियो। वाढे चयो त फ़कीर इहे ॿ दर न पिन दर न पिन वरी साईं फ़कीर चयो वाढे वण वाणे खे त इहे ॿ वण न वढ। वण न वढ हाणे उहे ॿ वण कहिड़ा आहिनि उहे ॿ दर कहिड़ा आहिनि। हा न साईं हाणे भञो त ख़बर पए न वाह भोरियो भितर आंगर तव्हां बि रोज़ चओ था त भितर आंगर त भोरियां। वाह साईं वाह अजीब साईं गुज़ारता ॿियो वण कहिड़ा आहे वणनि वण साईं पेरू नथी चए को टाली नथी चए को अमल दास नथी चए को अक नथी चए को हे रण नथी चए रण बचे साईं अञा बचे को बेद मुश्क नथी चए को बबुर नथी चए का ॿेर का निम नथी चवे बचे साईं अञा बचे वण साईं को दयाल नथी चए को संभालू नथी चवे को साईं को किरड़ को कांडेरो को साईं छा थी चए खबड़ वण नथी चए खबड़ बचे साईं अञा बचे। वाह साईं वाह साईं वाह वण इहे ॿ न वठिजां इहे ॿ दर न पिनजां। हा साईं दर साईं कहिड़ा फ़कीर त हर दर पिनण वारो ॿ कहिड़ा दर इहे आहिनि। दर साईं मुंहिंजे ख़्याल में को हिंदू को मुस्लमान जो दर नथी चए त न पिनजां। हा जा साईं वई गुज़ार त वई वई साईं। वाह साईं वाह सुहिणा साईं तमामु बहितरीनु गुज़ार त सिधी कयो त ख़बर पए साईं। हाणे जॾहिं वाढे फ़कीर खे चयो त फ़कीर ॿ दर ही ॿ दर अथई इहे तूं न पिन हाओ बाक़ी दुनिया जा जेके बि दर आहिनि उहे तूं वञी पिनजां। वाह साईं वाह ऐं फ़कीर हुनखे चयो वाढे खे त ॿ दर ॿ वण तूं न वढ तां इहे ॿ दर न पिनंदुसि ऐं इहे ॿ दर न पिनंदुसि तूं इहे ॿ वण न वढिजां। वाह वाह उहो वण कहिड़ा आहिनि ऐं उहो दर कहिड़ा आहिनि। सही दर आहिनि साईं हिकिड़ो हिंदू जो हिकिड़ो मुस्लमान जो। वाह 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 त फ़कीर ॾिठो दुनिया में त इहे ई ॿ ज़ातूं आहिनि हिकिड़ो हिंदू हिकिड़ो मुस्लमान। वाह वाह हाणे चई इहे दर आऊं न पिना त पोइ आऊं कंहिंखां पिन जानवरनि खां ऐं को जीतनि खां ढोरनि खां कोन पिनंदुसि पिनंदुसि ऐं इंसान आहिनि ॾियण वारा इहे आहिनि। इहे ॿ क़ौमूं आहिनि मुस्लमान हिंदू इहे बि जे न पिना ॿ दर त पोइ त बुख ई मरंदो मरंदो न जानवरनि खां वाक़ई कोन फ़कीर पिनंदो फ़कीर जो आहे पिनण हर माण्हू खां ई पिनंदो हर माण्हू खां पिनंदो। ऐं वण वण साईं वाढे खे फ़कीर चयो हिकु सुको वण न वढिजां हिकु साओ वण न वढिजां। हाणे वण जो नालो त हुन कोन खयो त भई बुबुर न वढिजां ॿेर न वढिजां निम न वढिजां। हुन चयो हिकिड़ो सुको वण न वढिजां हिकिड़ो साओ वण न वढिजां। वाह वाह वाढे चयो ॼण आऊं सुको बि न वढियां ऐं साओ बि न वढियां त पोइ आऊं छा वढियां। हा वण त ज़रूरु या त सुकल हूंदो या त आलो हूंदो। वाह साईं वाह त हुनजी रोज़ी किथां थींदी वाढे जो कमु आहे सुकल बि वढींदो साओ बि वढींदो माना इहो सुवालु ॾिनो वाढे त ॿ दर न पिनजां। हाणे फ़कीर इहो लाज़मी मुस्लमान खां ई पिनंदो हिंदू खां पिनंदो ऐं जे जो इहो ई सुवालु वाढे खे ॾिनई त तूं वण न वढ त पोइ हाणे हू वाढो किथां खाए। माना सुवाल जो जवाबु हुनखे ॾिनो ऐं फ़कीर जवाबु वरी वाढे खे ॾिनो। तमामु बहितरीनु सुखड़ी जिन प्यारा दोस्तो हीअ वीडियो तव्हांखे सुठी लॻे हीअ हिकु वॾी सम्झाणी आहे। जेको बि तव्हांखे सुवालु करिणो आहे त हिन मुंहिंजे यूट्यूब चैनल हाकिम पाकिस्तानी खे तव्हां मूंखां सुवाल जवाब कमेंट में पंहिंजी राय ॾेई था सघो। हीअ हो असांजो तमामु प्यारो दोस्त सुघड़ मिठल मस्त शहर शहदादपुर खां हींअर ही मूं ॾे हली आयो आहे। हिते सकण में हींअर असीं वेठा आहियूं केले जे पाड़ लॻी पई आहे। दोस्तो वधि खां वधि हिन वीडियो खे लाइक अॻिते शेयर कमेंट लाज़मी कंदव। हीअ हुई ॾिठ पर हिकिड़ो वॾो मिसाल आहे। त पोइ दोस्तो हाणे मोकिलना आहे सिंध सलामत साथ सलामत महिरबानियूं।